अपडेट कयूं अहम ख़बर है। कराची में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण की सदारत हेठ एक्साइज़ ऑफिसरन जो अहम इजलास थियो है। इजलास में सीनियर वज़ीर के सजे सूबे मुनशियात खिलाफ हलंदड़ ऑपरेशन बाबत ब्रीफिंग दी वही है। मुनशियात फरोश मुआशरे लाए नासूर आहिनि, खेनि कंहिं भी सूरत में माफ़ न कयो वेंदो। शहरनि तोड़े बहराड़नि में मुनशियात की सप्लाई और इस्तेमाल में वाध थी रही है। मुनशियात खिलाफ नंढनि वॾनि शहरनि में सख्त ऐं सिराइतियूं कार्रवायूं कयूं वञनि। शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। अहम ख़बर है, कराची का सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण की सदारत हेठ एक्साइज़ ऑफिसरन जो अहम इजलास थियो है। इजलास में सीनियर वज़ीर के सजे सूबे में मुनशियात खिलाफ हलंदड़ ऑपरेशन बाबत ब्रीफिंग दी वही है। मुनशियात फरोश मुआशरे लाए नासूर आहिनि, खेनि कंहिं भी सूरत में माफ़ न कयो वेंदो। शहरनि तोड़े बहराड़नि में मुनशियात की सप्लाई और इस्तेमाल में वाध थी रही है। मुनशियात खिलाफ नंढनि वॾनि शहरनि में सख्त ऐं सिराइतियूं कार्रवायूं कयूं वञनि। अपडेट कयूं कराची में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण की सदारत हेठ एक्साइज़ ऑफिसरन जो अहम इजलास थियो है। इजलास में सीनियर वज़ीर के सजे सूबे में मंशियात खिलाफ हलंदड़ ऑपरेशन बाबत ब्रीफिंग दी वही। मंशियात फरोश मुआशरे लाए नासूर आहिनि, खेनि कंहिं भी सूरत में माफ़ न कयो वेंदो। शहरनि तोड़े बहराड़नि में मंशियात की सप्लाई इस्तेमाल में वाध थी रही है। सीनियर वज़ीर जो इहो चवणु आहे।